दोस्तों फ़कीर अॼु असां वटि इब्राहिम फ़कीर मुगरी पोटो, अब्दुल्ला फ़कीर मुगरी पोटो रावतियाणी जे घर में सिंझोरे जे घर ते मुगरी पोटा फ़कीर को आबाद है। उन्हनि मां ही आहे लुत्फ़ अली फ़कीर मुगरी पोटो। ही लुत्फ़ अली फ़कीर मुगरी पोटे जी तमामु घणी अहमियत आहे। वलद ताहर ही फ़कीर साहब वरियामानी तरीक़े सां तअल्लुक़ रखे थो ऐं हिन जा वॾा हुरतहीक में तमामु हिन जो जानदार किरदारु रहियो आहे। ख़ासि तौर ते इब्राहिम फ़कीर हुरतहीक जो गाज़ी हो जेको शहीद असली जमात जा ख़िदमतगार आहिनि ऐं हिन जो जेको फ़कीर जेको सूली चढ़ियो हुयो सॼो दास्तानी पाण ॿुधाए थो ऐं उहो फ़कीर उहो हो जेको हुरतहीक जे दौरान जॾहिं हैदराबाद जे सेंट्रल जेल में फांसी ते आयो त उन वक़्तु पंहिंजे बैरक मां जॾहिं हिन खे वठी पे विया त ही भेज पागारा ऐं अल्लाह अकबर जा नारा हणंदो वियो। उहो असांजो नानो ख़ानन फ़कीर पिया ॻाल्हि करे थो त असां उन वक़्तु सेंट्रल जेल हैदराबाद में हुआसीं। सुबुह जो फजर जी महिल ई असां ॿुधो त नारनि जी जेको आहे सो गूंज थी। पोइ ख़बर पई छा थियो, चयो बाबा जेको सो इब्राहिम फ़कीर सूली थो चढ़े। पोइ इब्राहिम फ़कीर जेका जमात पंहिंजे उन्हनि में बंदि खाननि में कैदनि में बंधी जमात काफ़ी माण्हू जेके आहिनि से दरियुनि ते अची बीठा ऐं पोइ ॾिठो त इब्राहिम फ़कीर मुगरी पोटो पेर में हुनखे कड़ियूं लॻल हुयूं, हथनि में हुनखे कड़ियूं लॻल हुयूं, पर हू ॿाहूं ॿधंदो, सभिनी खां मोकिलाणी कंदो ऐं भेज पागारे अल्लाह अकबर जा नारा हणंदो पियो। फ़कीर जूं नज़रूं उन तरफ़ हुयूं जेसीं ताईं फ़कीर खे सूली जेको आहे फंदो उहो ॻीचे में विधो वियो ऐं हुन आख़िरी जॾहिं रिसीवर छिकियो वियो ऐं हुन खां पहिरीं हुन अल्लाह अकबर ऐं भेज पागारा जो तारीख़ी नारो लॻायो। सो चवण जो मक़सदु ही जेका जमात जा फ़कीर वीचारा बुज़ुर्ग माण्हू आहिनि अॼु बि ही लुत्फ़ अली फ़कीर 90 साल खां मथे आहे जेको रावतियाणी मां खॾड़ी मां सिंझोरे मां कही अची हिते आयो आहे। पहिरें पंध में हिते पहुतो आहे त हिन फ़कीर जो क़दुरु कयो वञे, हिन जी इज़त कई वञे। ही फ़कीर साहिब फ़कीर जी तमामु घणो वेझो मुंहिंजे बाबा वालिद मोहम्मद हसन ठाकुर फ़कीर जो भाउ सॼियल हुयो, तॾहिं खां असां वटि ईंदड़ आहे। गुज़िरियल 50 सालनि खां हुनखे ॾिसां पियो, असांजे अङण ते ईंदो, अॼु हिते सांगण में आयो आहे, हिन जी महिरबानी आहे। हाणे हिन जी तबियत बि ओड़ी का मुनासिबु न रही आहे, हलणु जहिड़ो बि न रहियो आहे, ॿुधी बि एतिरो कोन थो सघे, पर पोइ बि जमात जी ख़िदमत हिन फ़कीर जी किंगरी हाउस खे तमामु घणी वॾी मोहबत। जॾहिं किंगरी हाउस अञा जुड़ियो कोन हो उन खां पहिरीं ई उते ख़िदमत में हो। ॿुधाए थो सॼो त लसबेला हाउस में पीर साईं सरदार रहंदा हुआ ऐं शुरू में पाण किथे रहंदा हुआ। उन खां पोइ जॾहिं साईं राजा साईं ही मौजूदु पीर साईं सरदार जी विलादत थी, उन विलादत जी ख़ुशीअ जी ख़बर उन वक़्त में हिते मौजूदु हो। जेको ॿुधाए थो त अहमद मिठाई वारे खां वठी जेको सो माण्हू बूंदी मिठाई जो वठी आयो ऐं ख़ुशी में विराई वई। वरी किंगरी हाउस जो प्लाट वरितो वियो, उहो ठहे थो कीअं थो थिए, उन वक़्त में हिन फ़कीरनि जी उते निगरानी रही आहे ऐं तक़रीबन 50 साल जेको आहे ही ख़िदमत में रहियो आहे। हाणे जीअं पोड़ो बुज़ुर्ग थी वियो आहे, कॾहिं कॾहिं ही वरी किंगरी हाउस वञे थो। वॾो पीर साईं सरदार छटणी बादशाह खेसि तमामु घणो भाईंदो हो, इज़त ॾींदो हो ऐं मोहम्मद ख़ान जुड़े जो बि हिनखे ख़ासि करे भाईंदो हो, इज़त ॾींदो हो। असां त इहो ॿुधो त किन जाइनि ते जहाज़ में वठी हिनखे चकर लॻाई ऐं हिन जी ख़िदमत में हिन जी छोकरनि खे किन खे लूटियूं वोटियूं मिलियूं सभु शइ। पर चवण जो मक़सदु ही फ़कीर वीचारा को ज़ाती फ़ाइदो वठण वारा कोन्हनि ऐं कम वारा। हिकिड़ी फ़कीर अॻे मूंखे इहा ॻाल्हि पियो ॿुधाई त जॾहिं दरगाह शरीफ़ ते छठ मुबारक ठहियो पिए त छठ मुबारक जेको सोन आहे उहो सोन खे ठाहे ठोके सोलो करे कराची मां उनखे उन सुठे नमूने सां हले कई या ख़रीद कयो वियो या उनखे पॉलिश वग़ैरह करे खयो पियो वियो। त ट्रकुनि ते जे सामान उहो मूंखे अॻे दफ़े ॿुधायो हुई ऐं उहो शायदि मुंहिंजे पीर साईं शाह मज़ा शाह छॾनि जी किताब में बि आहे। त उहो जेको सामान हो, छट हो ऐं शयूं हुयूं, उनखे जॾहिं शिफ्ट कयो वियो हुन कराची मां कारीगर ऐं सामान खणी विया पे दरगाह शरीफ़, त इब्राहिम फ़कीर इब्राहिम फ़कीर जे ख़ानदान मंझां लुत्फ़ फ़कीर खे चयो त ट्रकुनि में गाॾियुनि में सामान सां गॾु ई वञे। पोइ वरियामाणी तरीक़े जे ज़रिए सां लुत्फ़ अली फ़कीर वियो। त इहो जेको 1974-75 में जेको ही छट थियो आहे दरगाह शरीफ़ रोज़े मुबारक जो, उन जे कम में बि फ़र्क़ु वारनि फ़कीर जो हिसो आहे। चवण जो मक़सदु हिन फ़कीर जो क़दुरु कयो, इज़त कई वञे ऐं लुत्फ़ फ़कीर सां वटि आयो आहे, उनजी वॾी महिरबानी अलाह कंदो ख़ुशि हो। फ़कीर साईं हाणे दुआ कजां।